नाज़रीन, राज़ी दुर में हथियारबंदनि जे घर ते काह ऐं 6 अघनि खे बाहि ॾेई साण ख़िलाफ़ मुतासिर धुर पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। ॻोठ अबूबकर माछी जे रहिवासियुनि औरत ऐं मर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त सगावती मसइले तां मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि ऐं कुझु पुलिस एहलकारनि असांजे घर ते काह करे फुर लुट करे 6 घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। उन मौक़े ते सोनल सोलंकी, साहिब ॾिनो सोलंकी, ख़ादिम सोलंकी, मुहिब सोलंकी, शकीला ख़ातून, लाल ख़ातून, परवेज़ ख़ातून, परी ख़ातून, ज़रीना ख़ातून ऐं ॿियनि पुलिस ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ पिणु नारेबाज़ी कई। हुन चयो आहे त सगावती मसइले तां लाड़काणे जे रहिवासियुनि पुलिस एहलकार मंज़ूर सोलंकी, मोहम्मद बख्श, लतीफ़ सोलंकी, दुर मोहम्मद सोलंकी, आमिर सोलंकी, किफ़ायत सोलंकी समेत 25 हथियारबंदनि असांजे घरनि ते काह करे असांखे यरगमाल बणाए असांजे 6 घरनि मां फुर लुट करे रक़म ऐं ॿियो सामान खणी बाहियूं ॾेई घर साड़े छॾिया। एहतिजाज कंदड़नि चयो आहे त असां दांह खणी गंबर थाणे वियासीं। पुलिस पारां गिरफ़्तार कयल नजीबुल्ला, किफ़ायत अली, मंज़ूर सोलंकी, मोहम्मद बख्श ऐं जावेद खे ॻरी रिश्वत वठी छॾियो वियो आहे। मुज़ाहिरीन वधीक चयो आहे त असांखे ख़दशो आहे त पुलिस ॿियनि गिरफ़्तार कयल माण्हुनि खे बि छॾे ॾींदी। जवाबदार बाअसर आहिनि, हू असांखे अञा बि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि एसएसपी ख़ैरपुर ऐं डीआईजी सखर खां मुतालबो कयो आहे त इंक्वायरी कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे।